सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। छाकाण असं जो जीवन जेको भी आहे वो ॿिनि ॻाल्हियुनि ते हूंदो आहे। हिकु चाहत, मनमानी कुछ पंहिंजी मर्ज़ी सां करूं, ऐं ॿियो अहंकार ऐं वॾाई। ये ॿ चीज़ूं असांजे जीवन में अहमियत रखंदियूं आहिनि। हिकु त असांजी चाहत हूंदी आहे जंहिंजी पूराई चाहींदा आहियूं, वरी जीअं असां थोरो अॻिते अचूं पोइ इहो कंहिं बि चीज़ में हुजो, असां पैसे में हुजूं, पदारत में हुजूं, कंहिं पोस्ट ते हुजूं, कंहिं पद ते हुजूं, कंहिं समझ ज्ञान ॼाण में हुजूं, असांखे कोई बि शक्ति हुजे, कंहिं बि क़िस्म जी कोई बि हुजे, असां में अहंकार तेज़ी सां वधंदो आहे। ऐं जॾहिं जीवन में अहंकार ऐं तकबर ईंदो आहे त पोइ उते असांजी बुद्धि मारिजी वेंदी आहे, उते असांजी समझ कमु कोन्हे करदी, असां कंहिंखे कुझु सम्झण न लॻंदा आहियूं। जेको आयो कंहिंखे कुझु ॻाल्हाए छॾियोसीं, कंहिंखे कुझु लॻाए छॾियोसीं, कंहिंखे कुझु चई छॾियोसीं, असांखे इंसान कीड़ो मकोड़ो बि कोन्हे लॻंदो, पंहिंजो पाण खे एॾो अहंकार में भरिजी वेंदो आहे। ऐं जॾहिं अहंकार ईंदो आहे असां कंहिंखे न सम्झंदा आहियूं त पोइ असां हमेशह ॿिए जो तिरस्कार कंदा आहियूं, ॿिए जी इज़त लाहींदा आहियूं, ॿिए खे नुक़सानु पहुचाईंदा आहियूं, ॿिए खे पोइते करण जी कोशिशि कंदा आहियूं, कॾहिं कॾहिं ख़तमु करण जी कोशिशि कंदा आहियूं। सभु कुझु छेॾ ॾे थी वेंदो आहे ऐं पोइ पाप ते पाप कंदासीं। जॾहिं इहो कुझु थींदो आहे त पोइ पाप जा भंडार खुलंदा आहिनि। तंहिंजे करे असांजे अहंकार ऐं असांजी चाहतुनि खे सही करण जे लाइ असां नाम जे रस में वधी करे सतगुरु जी शरण में वठंदा आहियूं। सतगुरु जो ॿ चीज़ूं हूंदियूं आहिनि, हिकु असांजी सोच खे बहितर करणु ऐं ॿियो असांजे अहंकार खे हेठि करणु। मुंहिंजा ॿ कम हूंदा आहिनि। त सभ खां पहिरीं सतगुरु जो मक़सदु आहे जंहिंजे अॻियां असां पंहिंजो शीश झुकायोसीं। शीश झुकायोसीं माना पंहिंजो पाण खे ॾिनोसीं, हाणे जेको तूं चए उहो असां कयूं, जेको तूं चाहीं असां उन रस्ते ते हलूं। असांजे जीवन में प्रकाश तॾहिं ईंदो जॾहिं असां उनजी वात वठी करे हलंदासीं, सच्चे साईं जी रहमत खे पाए करे हलंदासीं। इन करे जॾहिं बि असांजी चाहत ज़ोर वठंदी आहे ऐं उहा का उल्टी हुजे, का ग़लति हुजे, त पोइ हू चवंदो न इहो ग़लति रस्तो, ग़लति न सही। ग़लति रस्ते को पासे थी वञे, अॻिते जो नतीजो चङो न निकिरंदो, अॻिते उहो बहितर न थींदो। ऐं शीश झुकायोसीं कॾहिं असांजो अहंकार, असांजी वॾाई ज़ोर वठे, लेकिन वो हिकदमि चवंदो न बसि घणो थी वियो, ऐं उते असां में धीमापन ईंदी आहे। उहो इन करे असां सतगुरु जे चरण में वेंदा आहियूं, कि धारण कंदा आहियूं। इहा असांजे अंदर जी चाहत हूंदी आहे, असांजे इंसानियत जी, असांजी आत्मा जी चाहत हूंदी आहे
भई जीवन में मूंखे को अहिड़ो ज़रूरु हुजे जेको मूंखे आंगुर सां चवे त न ग़लति। छाकाणि त असां अहंकार में या पंहिंजी चाहत में कंहिंजी ॿुधण लाइ बि तयारु न हूंदा आहियूं। हिकिड़ो शख़्स सॼे जीवन में अहिड़ो ज़रूरु हुजणु खपे जेको आंगुर सां इशारो ॾे बसि घणी थी वई। जंहिंजो हुकुम, जंहिंजी सोच, जंहिंजो आदेश, जंहिंजो निर्देश, जंहिंजी सम्मत, जंहिंजो संदेश, जंहिंजी ॼाण, जंहिंजो उपदेश असांजे जीवन खे थधो करे। असां जॾहिं हर हिक खे घटि सम्झणु लॻूं पोइ बि हिकिड़ो शख़्स अहिड़ो ज़रूरु हुजे जेको चवे न बसि घणी थी वई, बसि इहा चीज़ हिते ख़तमु। तंहिंजे करे सदगुरु असांखे सही रस्तो ॾींदो आहे, सही मार्ग ॾींदो आहे, सही रस्ते ते हलाईंदो आहे।